प्रोग्राम टाइम से गॾु आउं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां मौजूदु आहियूं सिजावल ज़िले जे हेडक्वाटर वारे शहर सिजावल में। सिजावल ज़िले जा आबादगार मुसलसल केतिरे ई अरसे खां वठी मिलुनि मथां जेके बक़ाया जात आहिनि उन ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि, पर उन एहतजाज जा के बि नतीजा न निकिरी सघिया आहिनि। ॻाल्हि ॿोल कयूं था त मक़ामी आबादगारनि सां त हुनजो कहिड़े क़िस्म जो एहतजाज आहे। साईं तव्हां ॿुधायो त आबादगार कहिड़े क़िस्म जो एहतजाज कनि पिया, उनखे मिल मालिकनि तरफ़ां का मोट मिली आहे न मिली सघी आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं तव्हां अॼु सुठो वक़्तु ऐं टाइम ऐं ॾींहुं कढियो आहे। कुझु न कुझु असांजूं दाऊं ऐं कूकूं ॿुधियूं वयूं आहिनि या तव्हां उनखे अॻियां खणी कंहिं मीडिया लेवल ताईं पहुचायो था, जीअं उन्हनि शयुनि जो कुझु असालो थिए। उहा तव्हांजी वॾी महिरबानी आहे। सभई सन TV या जेका बि मीडिया आहे इहो हर हफ़्ते या हर 15 ॾींहं थियणु खपे। मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि या समाज जा या आबादगार हर तबक़े जे वास्ते रखंदड़ माण्हुनि सां इहे तव्हांजी गुफ़्तगू हुजणु ज़रूरी आहे। हाणे असां पहिरीं ॾिसूं था कम जे आबादगारनि जे हवाले सां त माण्हू हिते थोरी ज़मीन वारा ॾुतड़ियल वाणियुनि ॿियनि खां कर्ज़ खणी बाड़ खणी ॿिज खणी विझनि था पिया, पोइ उनखे पाणी घटि मिलनि था ऐं फसल बि अॻूं जे भेट में रहे तमामु घटि लहे थो ऐं सारियूं जेको शुरू वारो अघु आहे उहो न हुअण जे बराबरि आहे। ऐं कमनि जेको आहे मिलूं रखी सीज़न जे अधु पूरो करे छॾीनि पहिरीं पोइ डिसंबर जे 20-25 खां पोइ शुरू कनि था। उहे पहिरीं घटि अघ ते जेको गवर्नमेंट जो मुक़ररु थिए थो उनखे त उहो पुछनि ई कोन था, उन हिसाब सां ॾियनि कोन था, न उन हिसाब सां खणनि था, पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ रेट ॾियनि था ऐं खणनि था। ऐं वरी जॾहिं पेमेंट थिए थी त पोइ वरी आख़िर वारा कम जेके आहिनि उन्हनि खे डबल रेट मिलनि था पिया कंहिं ॿियनि ज़िलनि मां, ऐं मौजूदा ऐं जेके लोकल ग्रोवर आहिनि उन्हनि खे शुरू वारो अघु उहो बि कोन था मिलनि। न केरु ॿुधण वारो आहे, न सुणण वारो आहे, न केरु उन्हनि जी मदद करण वारो आहे, न को उन्हनि जी वार करण वारो आहे। ऐं सियासी माण्हू पंहिंजा अक्सर वोट वठी पंहिंजो सीटूं माणे वञी पंहिंजे अहवाननि में वेही रहंदा आहिनि। उते टीए शयूं पंहिंजूं वॾो माण्हू पियूं सभु मल्हाईंदा आहिनि, शयूं कंदा आहिनि, पर हिते माण्हुनि जी वार मुश्किल थिए थी। तक़रीबन अलनि ज़मींदारनि जो बाक़ाइदो रहियल आहिनि। पहिरीं ॻाल्हि जेको गुज़िरियल साल जो कमु असां ॾिनो हो उन जा जेके पैसा असांजा रहियल 17 रुपया 12 रुपया जेके सिंध गवर्नमेंट ॾियणा कया उहे त उन्हनि मिलनि वारनि खे मिली विया ऐं 5 रुपया हिननि मिलनि वारनि खे ॾियणा हुआ। तक़रीबन लाड शुगर मिल ऐं हिन पंहिंजे दीवान शुगर मिल उहा पेमेंट अञा ताईं नंढनि ज़मीनदारनि सभिनी खे कोन कई आहे। ऐं ॿिया जेके हिन साल दीवान ते सभिनी माण्हुनि ज़मीनदारनि जा पैसा रहिजी विया आहिनि उहा पेमेंट न मिली आहे। इहे तक़रीबन जेको हीअ आबादगारनि खां जेको हीअ ऑफिसर या ॿिया जेके गॾिजी जेको हिननि पंहिंजो एजेंट रखिया आहिनि उहे कम ख़रीद कनि था, इन करे जेके बक़ाया अथनि उहे सभिनी ज़मीनदारनि जूं रहिजी वियूं आहिनि। केतिरे अर्से खां तव्हां एहतजाज कयो पिया ऐं का तव्हांखे मोट मिली आहे? एहतजाज तक़रीबन असांखे 7-8 महीना थी विया आहिनि जेका बक़ाया त हींअर त हे जेके पेमेंटूं रहियूं आहिनि से दीवान शुगर मिलियूं तक़रीबन हली रहिजी वियूं आहिनि ऐं ॿियूं जेके असांजूं पुराणियूं बक़ायूं आहिनि उन्हनि लाइ असां एहतजाज कयो। अॻु में दड़ी मोरी ते बि एहतजाज कयो, सिजाल में बि हिते आबादगारनि असां सभिनी गॾिजी एहतजाज कयो त जेके बक़ाया रहियल आहिनि ज़मीनदारनि जूं उहे एरियल असां ॾिना हुजनि। कमनि खां अलावा कहिड़ियूं फसलूं ॿियूं थियनि थियूं ऐं उन्हनि में को लाभ मिले थो या कोन थो मिले? कमनि खां सवाइ हिते असां वटि कणिक, मसूर, चेट, सारियूं ऐं ॿियो ॼांबो इलाही जेके आबादियूं या डालडा आहे, सूरजमुखी इहे थिए थो। पर ॻाल्हि इहा आहे त हिते असां वटि ॿिज जेके आहिनि से असांखे आबादगारनि हिते एग्रीकल्चर खातो आहे उन्हनि जो को बि तवजो कोन्हे। हिते ॿिज जेके आहिनि से तमामु नकल ॾिना वञनि था, दवाऊं हिते नकल ॾिनियूं वञनि थियूं। आबादगार वीचारो जेको आहे परेशान आहे, ॾींहं ॾींहुं पोइ हिते आहे। आबादगार हेसि ताईं जेको वीचारो हिकिड़ो त मिल ते बक़ाइदो रहिजी वियूं आहिनि, ॿिज जेके आहिनि से हे जेके आहिनि हे नकल आहिनि ऐं आबादगार वीचारा हिते जेकॾहिं शहर में दीवान या ॿिया जेके आहिनि व्याज ते पैसा या भाण ॾींदल आहिनि उन्हनि खां जेके भाण वठनि था या हारी ज़मीनदार जेको तबिको वीचारो उहो जेको आबादी करे थो ईअं सम्झो त उन भाण वारनि खे बि ॾेई छॾे, उन वीचारनि जी महिनत इहा अजाई पई वञे। वॾे में वॾो मसइलो इहो आहे त असांजे सिजावर ज़िले जो जेको रिकॉर्ड ज़ुबैर चना सां बंदि करे अञा ताईं बंदि आहे। वीचारा आबादगार एतिरा परेशान जेकी हदि कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि त जेके बि आबादियूं आहिनि ऐं उन्हनि जा रेट कोन्हे। असीं जेको ॿिज वठूं था उहो वॾे रेट में वठूं था ऐं जॾहिं लहे थी तॾहिं तमामु घटि रेट में। हींअर कमाद बि जेको गवर्नमेंट 72 कयो अञा उहे पैसा कोन मिलिया, ॿियासी थियणु खपे। हाणे अहिड़ा मसइला जेकॾहिं माना ॿिज जेको 3000 रुपया कारे भाण जी बोरी आहे ऐं 2000 यूरिया भाण जी बोरी आहे, उन जे हिसाब सां त आबादी रही कोन थी ऐं ज़मीनदार ॿीणो कर्ज़ी थींदो वञे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त हिते जेके असांजी नालियूं नंढियूं उन्हनि जूं खाटियूं कोन थियूं थियनि ऐं वॾनि जूं ख़ैर हींअर खाटियूं थियूं नंढनि नालियुनि जूं खाटियूं कोन पियूं थियनि। इहे वॾियूं परेशानियूं आहिनि। तव्हां ॿुधायो त जेके मिल मालिकनि जेके बक़ाया जात आहिनि उनजे लाइ केतिरा दफ़ा एहतजाज कयो वियो आहे ऐं कहिड़े क़िस्म जी मोट तव्हांखे मिली आहे? साईं इन लाइ इलाही एहतियात थिया आहिनि, पर मिल मालिकनि जेके पैसा रहिया आहिनि जेके गवर्नमेंट रेट मुक़ररु कयो उहे अञा ताईं कोन मिलिया आहिनि।
ऐं कुझु जेके ज़मीनदारनि जे नाले ते विया उहे मिलिया हुआ पहिरियां, बाक़ी जेके ॾिना आहिनि उहो पंहिंजो इन्हनि खे वापारियुनि खे उहे अञा ताईं कोन मिलिया आहिनि। आबादगाह तबिको ज़िले सुजाल में वॾो सफ़र काटे रहियो आहे। हिकिड़े तरफ़ शुगर मिलूं जेके आहिनि उन जी बक़ाया जा अदायगी कोन थी रही आहे, जेका तव्हां ॾिसंदा आहियो त उन जा धरणा मुज़ाहिरा थींदा रहंदा आहिनि। ऐं उनखां पोइ वॾो वेदन जेको आबादगारनि सां इहो आहे त जेका सारियूं लथियूं, सारियुनि में बि उन्हनि खे को अघु न मिलियो। जंहिंखां पोइ कमंद लथो, कमंद में बि जेका आबादगारनि खां सूरत हाल आहे सा कंहिंखां लिकियलु कोन्हे, इहा एहतिजाज जी। हाणे वरी जॾहिं कणिक लथी आहे त तव्हां ॾिसो त अञा सुधी सरकारी जेका असां ख़रीदारी मर्कज़ क़ाइमु ई कोन थिया आहिनि। हाणे इन तरीक़े सां जेको आबादगार खे कुचलियो पियो वञे, उनजो माशी जेको आहे तबाही कई पई वञे, इन जो असरु जेको आहे सो तव्हां सम्झो त पूरे ज़िले जे कारोबार ते आहे। तव्हां वञी करे शहरनि मंझा इन दुकानदारनि खां वरी पुछंदा त तव्हांखे ॿुधाईंदा त जेको पाण सिंधी में चवंदा आहियूं बढो, उन बढे खां बि जेका असां बुरी हालत हिन वक़्तु कारोबार जी आहे। अचो त सॼो दारोमदार जेको आहे हिन ज़िले जे माण्हुनि जो उहो आहे ज़राअत ते। ऐं ख़बर न आहे त कहिड़ी दुश्मनी करे हिन ज़राअत खे ईअं तबाह कयो वियो आहे। जेको आबादगाह तबिको मक़रूज़ आहे, आबादगाह तबिको ज़हनी परेशानी जो शिकार आहे, आबादगाह तबिको जेको हिते ख़ुशहाल हूंदो हो, ऐं आबादगाह तबिके जो जेको असां ॾिसंदा हुआसीं त कीअं इन्हनि माण्हुनि जी जेका से ख़र्च हूंदा हुआ, अॼु उहो आबादगाह तबिको जेको आहे उहो ॿ वेला ठहियो, पर हिकिड़े वेले मानी जे परेशानी जे अंदरि आहे। कर्ज़नि जे मथां कर्ज़ी, ऐं तव्हां ॾिसो त भला भाण वारे जो कर्ज़ु अदा कोन थो थिए, वियाजी कोन थो अदा थिए, कर्ज़ परियां रहियो वञे। त इन तरीक़े सां जेको आहे सो ज़राअत खे तबाह कयो पियो वञे। हाणे पहिरीं इहा सूरत हाल रही कमंद ते, कमंद आबादगार हाणे कमंद घटि पोखणु शुरू करे छॾियो। हाणे उन्हनि सां वरी वेदन थी आहे कणिक में, त हाणे उहे वरी कणिक घटि कनि, भला मूंखे ॿुधाए पोखणु शुरू कंदा त आख़िर आबादगार कहिड़ो फ़सुलु कनि, छा गाह वञी कनि, हाँ, या काठियूं कनि, कहिड़ो फ़सुलु आबादगार कनि जेको कम अज़ कम हिन पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघनि, हिन इलाइक़े जी ख़ुशहाली आणे सघनि। हूअं बि सुजावल ज़िलो जेको आहे तंहिंखे नालो ॾेई करे जेको आहे बदनाम कयो वियो आहे। बाक़ी जेके सुजावल खे सहूलियतूं अव्हां खां लिकियलु कोन्हे त सुजावल खे सहूलियतूं कयूं। सुजावल में को बि तव्हां मूंखे ॿुधायो त का अहिड़ी का इमारत ठही आहे, अहिड़ा काई तरक़ियाती कम थिया हुजनि जेके अवाम जी भलाई ऐं ख़ुशहाली लाइ थियनि, उहा त चीज़ आहे ई कोन। बाक़ी जेको इहो त आबादगाह तबिको कुझु ख़ुशहाल हो, तंहिंखे हथु वठी करे अहिड़ो तबाह थी वियो आहे जो आबादगाह तबिको तूं ॻोल्हे तूं ॾिसंदे त तोखे माना मिलंदो ई कोन जो तोखे पंहिंजो हाल ॿुधाए सघे। इहो हालत आहे जेका असां आबादगार जी। इन लाइ हुकूमत खे खपे, ऐं मूंखे सम्झ में नथी अचे त ॿियनि सूबनि जे अंदरि बाक़ाइदे हिकिड़ी प्लानिंग थिए थी। हिते छा आहे, हिते छो प्लानिंग नथी थिए, आख़िर कहिड़ी वजह आहे जो मूंखे ॿुधाए। सभु मुसीबतूं असांजी ॻिचीअ में नाज़िल थियूं, असां ॾोहो कहिड़ो कयो आहे बाबा। असांखे प्लानिंग जे तहत तव्हां आबादगारनि, उन आबादगारनि खे जेको आहे ख़ुशहाल बनायो। तव्हां आबादगार जे ज़राअत खे तव्हां हाणे तेल किरियो, तेल जूं क़ीमतूं घटि थियूं, अबा तेल जूं क़ीमतूं घटि थियूं, उनजो आम माण्हू ताईं कहिड़ो फ़ाइदो पए थो। तव्हां ॾिसो त को बि आम माण्हू ताईं त उनजो फ़ाइदो कोन पए थो आहे। तंहिं करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे प्लानिंग करणु घुरिजे, ऐं फौरी तौर ते जेके आहिनि से कणिक जा जेके ख़रीदारी मर्कज़ खोले छॾे त कम अज़ कम उहे वीचारा जेके कुझु न कुझु हुनजो। हाणे हींअर मूंखे ॿुधाए हज़ार लाइ 1100 रुपया कणिक जेके आहिनि से दुकानदार ख़रीद करे रहिया आहिनि। मूंखे ॿुधाए 1300 अघु सरकारी, 1350 1300 अघु सरकारी मुक़ररु आहे। त तव्हां ख़रीदारी मर्कज़ खोलियो त कम अज़ कम आबादगारनि खे कुझु रिलीफ त मिली सघे न। तंहिं करे इनखे सिंध हुकूमत खे ख़ुशूसी इन ई तरफ़ ध्यानु ॾियणु। मिसाल असांजो हिकिड़ो आहे पाणी जेको इरिगेशन जो अचे थो, असांजो वाहन जी तमामु सोरी हालत आहे। किन वाहन जी खांटी थी आहे, किन जी न थी आहे, उन जूं खांटियूं करायूं वञनि, वाहन ते गेट लॻाया वञनि। इहो असां पिञारी सब डिवीज़न जो ॻाल्हि करियूं था, जंहिंमें 4 तहलका अची वञनि था। ॿियो मसइलो असां सां आहे त पाण सुम्हनालियूं। असांजे तहलके बठोरे में या सिजावल तहलके में जेके बि सुम्हनालियूं आहिनि, जेके 55 सैकड़ो त उन्हनि जी कई वई आहे खांटी, 45 सैकड़ो सुम्हनालियूं रहिजी वियूं आहिनि जंहिंजी खांटी न थी आहे। असां इरिगेशन जे सेक्रेटरी खे गुज़ारिश था करियूं त ठीका थी विया आहिनि, ठेकेदारनि खे पैसा रिलीज़ कया वञनि त उस खांटी जो सफ़ाइयूं अॻिते न मरमतूं थियनि। ॿियो इहो जेकॾहिं हिन साल खांटियूं न थियूं त बठोरे शहर शायदि ॿुॾी वञे। जेको बठोरे खे पासे मां नाल आहे, उहो नाल हिन वक़्तु भरियो पियो आहे। ऐं महिरबानी करे उहो असांखे नाल सुम्हनाली 2L बठोरो ब्रांच
ऐं उन खां अॻियां वरी जतुई सुमन नाली अचे थी जेका 3R आहे सॼी ढकिजी वई आहे, आबादगार तबाह थी विया आहिनि, उन जी खांची कराए ॾिनी वञे। 3 नंबर ते असां शुगर मिलूं आहिनि, सुभाणे अलाए छा चइजे, हिकिड़ी ओमुनी ग्रुप आहे, ॿिया वरी उन्हनि जा बि ॾाढा वेठा आहिनि जेके असां आबादगारनि जा करोड़ न पर अरबे रुपया खाई वेठा आहिनि, उबासी ॾियण लाइ तयारु न आहिनि। असां गुज़ारिश था करियूं सिंध गवर्नमेंट खे त असांखे जल्द अज जल्द पैसा रिलीज़ कराए न वञनि। मिसालनि गुज़िरियल साल जूं पेमेंटूं गवर्नमेंट खां मिलियल 12 रुपया, मिल तरफ़ां मिलियल 5 रुपया जेके न मिलिया आहिनि। हिन साल शुगर मिलूं पेमेंटूं बि रोके वेठियूं आहिनि ऐं 12 रुपया जेके 160 खां पोइ मुक़ररु थिया आहिनि उहे बि न मिलिया आहिनि, उहे असांखे ॾियारिया वञनि। टियों रेवेन्यू रिकॉर्ड आहे जेको 8 महीननि ॾहनि खां बंदि आहे, उनजी इंक्वायरी बि थी चुकी आहे पर असांखे रिकॉर्ड नथो मिले। सिंध हाई कोर्ट 20 ॾींहंनि जे लाइ कमिश्नर हैदराबाद साहिब खे चयो त 20 ॾींहंनि में रिकॉर्ड खोलियो वञे, आबादगारनि ऐं ज़रूरतमंद माण्हू पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कनि, मगर उन्हनि खे बि 1 महीनो थी वियो आहे, न त असांजो रिकॉर्ड खोलियो वञे थो न त असांजूं ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं। महिरबानी करे इहो रिकॉर्ड खोलायो वञे। सभिनि खां पहिरीं त आबादगारनि खे इलाही मसइला आहिनि, उनमें आउं बि आहियां छो की आउं बि आबादगारी कंदो आहियां। त सभिनि खां वॾो इशू हीअ आहे की पाणी जो इशू आहे, जेको टाइम ते पाणी कोन थो मिले, तंहिं करे माण्हुनि जा जेको ख़र्चो हूंदो आहे, ॿिज जो भाण जेको बि हणंदो उहो सभु ज़ाया थी वेंदो आहे। ऐं हुनजे अलावा ॿियो मसइलो त हीअ आहे की पंहिंजो जेको ॿिज ऐं भाण मिलंदो आहे हुनजो रेट इलाही हाई हूंदो आहे, ऐं त हू कुझु जेका ज़मींदार आहिनि या हारी आहिनि जेका नंढे तबिके जा हू अफोर्ड कोन करे सघंदा आहिनि, पोइ हू कर्ज़नि ते उन्हनि खे खणंदा आहिनि ॿिज ऐं भाण, ऐं हुनजी क्वालिटीज़ में बि इलाही इशूज़ आहिनि, हुनजी क्वालिटीज़ बि सही कोन्हनि, ऐं जॾहिं हू हणंदा आहिनि त हुन मां एवरेज जेको हूंदो आहे उन्हनि खे सही कोन मिलंदो आहे, ऐं तंहिं करे उन्हनि खे नुक़सानु थींदो आहे। ऐं ॿियो त हिकिड़ो त रेट जो बि इशू आहे, जेको पंहिंजो जीअं कणिक निकिरे थी या पंहिंजो चांवर या कमंद आहे, उन्हनि जा रेट एतिरा घटि आहिनि जेतिरो ज़मींदार इन्वेस्ट करे थो ओतिरो उन्हनि खे कोन थो मिले, उन्हनि जी इनकम एतिरी कोन थी थिए, त इन दी एंड उहे लॉस में ई सभु वेंदा आहिनि। त हीअ इलाही कुझु इशूज़ अहिड़ा आहिनि इलाही हिननि जा। ईअं त गवर्नमेंट जेके पॉलिसियूं आहिनि उहे तमामु ख़तरनाक आहिनि आबादगारनि जे लाइ। असां वटि मेन मसइलो हिकिड़ो इहो आहे शुगर मिलनि जो, जेको असांखे मुनासिबु अघु कोन थो मिले, ऐं जे कमांद पोखे असीं तयारु करे मिल खे मोकिलियूं था त वरी मिल वारा पंहिंजी मिली भगत करे असांखे रेट सही कोन था ॾियनि, ऐं वरी बकायाऊं रहियूं पियूं आहिनि असांजूं जेके 2-2 साल खां वठी रहियूं पियूं आहिनि। हींअर बि दीवान शुगर मिल खे मुंहिंजूं 4 गाॾियूं थियूं आहिनि, कमंद जूं से मूं ॾिनियूं आहिनि, मूंखे रुपयो बि कोन मिलियो आहे। ऐं अॼु न सुभाणे या दिलासा में मिले, या अॻु में जेको गवर्नमेंट डिफरेंस ॾिनूं असांजो कमांद घटि रेट में खऊं, उन ते असांखे 17 रुपया डिफरेंस ॾिनूं, उहो ॿियनि मिलनि त ॾेई छॾियो, पर दीवान वारनि उहो बि कोन ॾिनो आहे। त अहिड़े हिसाब सां ॿियो त असांजूं ज़मीनूं जेके आहिनि, असांजे समुंड जो जेको सैलाब आहे, अंदरूनी पाणी जेको सैलाब आहे समुंड वारो, उहो असांजी ज़मीन खे तमामु ख़तरनाक हद ताईं पहुची वियो आहे। तव्हां ॾिसो 3 या 4 फुट खोटाई करियो तव्हांखे हेठि पाणी मिलंदो, उन करे ज़मीनूं ख़ुश्क नथियूं रहनि, तमामु सैलाब घणो थी वियो आहे, ऐं उन करे आबादी असांखे कमंद जी बि सही कोन थी मिले, कणिक जेका आहे असां कणिक जी आबादी बि सही कोन थी मिले, 20 खां 25 मण एकड़ कणिक जी आबादी मिले थी, कमंद आहे जेको 6 खां 700 मण एकड़ मिले थो। हाणे उन ते असीं जेको सो उन में भाण ख़र्च खेड़ियूं वग़ैरह करियूं था, असांखे जेको सो उन मां बचे कुझु कोन थो। पोइ मिड़ी ज़िमेदारी आहे जेका असीं ज़िमेदार आहियूं, पोइ उहा आबादी लाहियो वरी असीं कर्ज़नि खे ॾियूं, असीं वरी ओड़े या ओड़ा। त गवर्नमेंट खे कुझु अहिड़ा उपाय खणणु खपनि आबादगारनि जे लाइ। पाकिस्तान जी मैशियत जेका आहे ॾींहों ॾींहुं तबाह थींदी वञे ज़राअत जे हिसाब सां, इन करे असीं सिंध गवर्नमेंट खे इहो गुज़ारिश कंदासीं त आबादगारनि जे मसइलनि हल करण लाइ कुझु उपाय खणो। इहा आहे त नकली ॿिज ऐं नकली दवाऊं जेके हारियुनि खे ज़मींदारनि खे ॾिनी वञनि थियूं, ऐं आबादी जेके लहनि थियूं उन जा रेट कोन्हनि। सारियूं लथियूं त हारी ऐं ज़मींदार ॿई पिनी विया, वापारी कमाए वियो। जे कमांद लथो त मिल वारनि जे हथ कटी करे विच में कमीशनियूं, हर शइ जा बताखोरी, ऐं ज़मींदार खे कुझु कोन थो मिले। ज़मींदार सां हारी सां वॾो ज़ुल्म आहे। जेको कुझु ज़मींदार पोखे थो उन मां हर साल हू लखें रुपयनि जो कर्ज़ ई थिए थो। ज़मींदार ऐं हारीअ कुझु कोन थो मिले, वरी कर्ज़ खणी वरी उहो कलर पोखे थो। ऐं भाण जेके आहिनि उहे नकली आया आहिनि, दवाऊं नकली आयूं आहिनि, जेके भाण ज़मीन ॾियण खां पोइ ज़मीन बोर करे थी, कलर वांगुरु उफुरकियो ॿार अचे थी ऐं आबादी सड़ियो वञे। असीं गवर्नमेंट खां
वस वारनि खां अपील था करियूं त दवा वारनि ते नकली ॿिज वारनि ते को दवाऊं विझनि जीअं उहो हारियुनि ऐं ज़मीनदारनि खे फ़ाइदो थिए। ऐं पाणी जी बि खोट आहे, उनखे नालियुनि जूं सफ़ाइयूं कोन्हनि, ड्रेनेज सिस्टम तबाह थियो पियो सिंध जो। ठटे ऐं ख़ासि तौर ठटे ऐं सजावल जो ड्रेनेज सिस्टम जेको आहे तबाह थियो पियो आहे। तव्हां ॾिसो त जेको ठटे बकली खां सुमन नाली निकिरे थी, उनजी खोटाई मुकमल कोन, मकली जा गटर उन मां पवनि पिया ऐं ज़मीनदारनि जो वॾो नुक़सानु थिए पियो। सिंध में आबादगारनि खे कहिड़ा मसइला दरपेश आहिनि, ॻाल्हि ॿोल करियूं था आबादगार बोर्ड जे चेयरमैन साईं निज़ामाणी साहिब सां। साईं तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला हिन वक़्तु सिंध जे आबादगारनि खे दरपेश आहिनि? साईं पहिरियों मसालो त पाणी जो आहे, छो जो पाणी जेको आहे सो एफिशिएंट यूज़ ऑफ वाटर उन जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं ॿियो सिंध जी सिचुएशन जाग्राफिकली अहिड़ी तरह सां आहे जो हिमालय खां इनग्रीडियंट्स शुरू थियनि था। सिंध खे हिकिड़े पासे हाणे असांखे समुंड आहे ऐं ॿिए पासे पंजाब मंझि ओवर कल्टीवेशन ऐं अपर सिंध में इवन उनजो बि चऊं ओवर कल्टीवेशन, उनजो ज़ाहिरनि न पर अंडरग्राउंड पाणी जो प्रेशर आहे हिकिड़ो, उतरे पासे उहो आहे, ॾखिणे पासे असांखे समुंड आहे। त उन हिसाब सां हीउ जेको असांजो लोअर बेल्ट आहे उहो वधीक स्ट्रेस में आहे। ऐं इते जेसी ताईं सिंध जूं ड्रेनेज जो सिंध जो सिस्टम उहो एफिशिएंट न हूंदो त असांजे ज़मीननि जी सलाहियत उहा मुतासिर थींदी, जंहिंजो लाज़मी असरु फसलनि ते थींदो। तव्हांजे ख़्याल में सरकार खे कहिड़ा उपाउ वठणु खपनि ख़ासि तौर सिंध जे आबादगारनि जे लाइ? सही ॾिसो न, पहिरीं असांखे साॼे ऐं खाॿे पासे सिंध जा ॿई, साॼे पासे RBOD आहे, खाॿे पासे LBOD आहे। अञा ताईं उहा मुकमिल न थियूं आहिनि ऐं LBOD खे घारा पइजी विया आहिनि। ॿिया माण्हू तव्हांखे जीअं वेझो थी सघे थो यकीन ॾिसी आया हुजो, ऐं ॾिसी आयसि हिन खां 20 साल अॻे वियसि, घारा ॾिसी आयसि उभरंदे पासे पियल आहिनि इंडिया जे पासे, शकूर नंढ खां थोरो अप स्ट्रीम ते। अञा ताईं उहे घारा बंदि न थिया आहिनि। छो न घारा बंदि थिया आहिनि? ठीकु आहे, हिकिड़े हिसाब सां आउं खणी हीअं चवां एज़ अ गिरोअर त इहो पोइ बि इंडिया जो मुल्क ॿुॾे पियो वञे, पर ॻाल्हि आहे त शइ जेका आहे घारो हुनखे ब्रीच पइजी वियो आहे, उनजो इम्पैक्ट हुनजी अपस्ट्रीम साइड ते थिए थो। त असांजो एफिशिएंट ड्रेनेज जो सिस्टम जेको आहे सो उन ते एॾो असांजो तवजो हुजे जेतिरो असांजो इरीगेशन थिए। एग्रीकल्चर खे खोलणो आहे, एग्रीकल्चर जा हिन नमूने जा सेमिनार चपे ते वञी करणु घुरिजनि। इन लाइ गवर्नमेंट खे, रिसर्च वारनि खे ऐं ऑन देयर ओन गिरोस जे नाले थो चवां, उहे बि अहिड़ा कम अज़ कम जिते तव्हां वेंदो तिते नई शइ तव्हांखे मिलंदी। मसलन हिते असां आयासीं, ज़ीरो टिलेज ॾिठीसीं। आबादगार बि पंहिंजा तजुर्बा कनि था, आबादगारनि खे बि गवर्नमेंट खां हटी करे सुठो ज़मीनदार आहे उन पासे वञणु घुरिजे। मसलन आउं सिंध जे हिकिड़े ज़मीनदार जो नालो वठां, इम्तियाज़ निज़ामाणी। पंजाब जा माण्हू अचनि था उते, मुस्तफ़ा खर ॿ रातूं रहे थो। अॻूणो जेको फ़ख़्र इमाम या केरु जेको स्पीकर हो उहो 2 टे रातूं रहे पियो, विख ॾिसनि था ऐं हितां जा मज़ूर वठी पंजाब पिया आहिनि। त असांखे हिक ॿिए जी सिखिया करणु घुरिजे ऐं सुठो फार्म जेकॾहिं तव्हांजो आहे मूंखे हली अचणु ॾिसणु खपणु खपे। हिन में आउं हिजाब न करियां, पुछां त दातो छा कयो आहे। आख़िर हिन कारे कलर मंझां बि हिते गुलिस्तान तव्हां बनाए छॾियो आहे, रिणपट में नख़लिस्तान लॻो पियो आहे। त इहे शयूं असांखे हिक ॿिए खां सिखणु ऐं सेखारणु घुरिजनि। असल में ॾिसो त असां हीउ जेको प्रोग्राम रखियो आहे सारियुनि खां पोइ जेका कणिक पोखी थिए थी, असां तव्हांखे हिन में इहो बि ॿुधायोसीं त असांजी जेका हिन एरिया में घटि में घटि 1 लख हेक्टेयर्स ते राइस लॻायो थो वञे, कोस्टल बेल्ट में ठटे ऐं बदियुनि में। पर उन में जेकॾहिं असां ॾिसूं त एवरेज 50% उन जी प्लांटेशन थिए थी वीट जी। बाक़ी जेको आहे ॿी प्लांटेशन नथी थिए, पोइ दुबारी क़राब माण्हू नथो लॻाए ऐं उहा ज़मीन ख़ारिज पई आहे ऐं उन माण्हू को प्रॉफिट नथो वठे। उन जे लाइ असां इहो बहितर हिकिड़ो सिलसिलो रखियो आहे। हीअ जेका ज़ीरो टिलेज टेक्नोलॉजी जेका अॼु असां डेमॉन्स्ट्रेट कई आहे, उहा ठटे ऐं बदियुनि वारो जेको सारियालो ट्रैक्ट आहे उन जे लाइ तमामु घणी कारआमद थींदी। जीअं असां तव्हांखे हिन में ॿुधायोसीं त हीअ बग़ैर हर ॾियण जे
तव्हां उन ई साॻी वट ते उहो सारियूं जेॾीमहिल तव्हां कटियो था उन साॻी वट ते तव्हां जेको आहे सो इहा ड्रिल कराए छॾियो त तव्हांजो फ़ाइदो थींदो। हिकिड़ो त तव्हांजो हिकिड़ो पाणी बचंदो जेको तव्हां वट जे लाइ इस्तेमालु कंदा आहियो, रेज इस्तेमालु कंदा आहियो, ऐं उन खां पोइ तव्हांजा हरनि ते जेके ख़र्च था थियनि 5 खां 6 हज़ार रुपया मिनिमम जेकॾहिं तव्हां वठो त उहे तव्हांजा बचनि था। एवरेज तव्हांजो जेकॾहिं कास्ट बेनिफिट असां रेशो वठूं त 10 हज़ारनि जो पर एकड़ ते हारीअ खे फ़ाइदो आहे। हाणे तव्हां जेकॾहिं इन टेक्नोलॉजी जो जेको तव्हां वठो जेका असांजी 50% जेका असांजी वीट नथी लॻे त हिकिड़े पासे असांजो कास्ट बेनिफिट रेशो जेको आहे उहो असांजो वधंदो ऐं ॿिए पासे असांजी प्रोडक्शन जेका कणिक जी आहे उहा वधंदी। तंहिंजे करे हिन एरिया जे हवाले सां मां सभिनी हारियुनि आबादगार भाइरनि खे इहा सलाह ॾींदुसि त हीअ जेका नई टेक्नोलॉजी आहे जेका असां इंट्रोड्यूस करायूं पिया ज़ीरो टिलेज हिन एरिया जे हवाले सां हीअ नई आहे, इन जे करे हिन खे अपनाइनि ऐं हिन खे जेको आहे सो हिन मां फ़ाइदो वठनि। ऐं उन में मैसेज इहो आहे त हिन टेक्नोलॉजी ही जेको तव्हांखे मां प्रोजेक्ट ॿुधायां थो USAID जो AIP जे फंडेड सीमेंट वारो जेको प्रोजेक्ट आहे PERC असांजो नेशनल हॉर्टिकल्चर ट्रॉपिकल रिसर्च इंस्टीट्यूट में असां इहो हलायूं पिया। इन में असां इन्हनि सभिनी आबादगारनि जे लाइ इहे जेका ड्रिल आहे उहा फ्री ऑफ कास्ट असां उन्हनि खे कास्ट करे ॾींदासीं। ऐं उन खां अलावा हिते इहो बि सुवालु थियो त इहा कीअं ईज़ीली रीचेबल थींदी, उनजी जेका कास्ट आहे उहा ₹1,00,000 खां घटि आहे। असां तव्हांखे इहा बि नंबर बि ॾियूं था ऐं तव्हांजो राब्तो बि करायूं था। डस्का मां इहा अचे थी पंहिंजी इहा ड्रिल, उहा आबादगार जेको वठणु चाहे त उहो पाण हर एरिया जे हिसाब सां, जीअं हिते हिकिड़ो सुवालु थियो ॾाढी सुठी सजेशन आई त जेकॾहिं PERC या ही USAID वारा हर तालुके में हिकिड़ी जेको आहे सो रबी इहा ड्रिल ज़ीरो टिलेज ड्रिल रखनि त असांखे फ़ाइदो थींदो। इनशाला असां पंहिंजे मथियनि ऑफिसरनि सां ॻाल्हाईंदासीं त हिकिड़ी ड्रिल हर तालुके में जेकॾहिं असां प्रोवाइड करे सघूं था हिन प्रोजेक्ट तहत त ॾाढो फ़ाइदो थींदो ऐं हिन अल्टीमेटली असांजी प्रोडक्शन बि वधंदी ऐं हितां जो हारी हितां जो आबादगार ख़ुशहाल थींदो। आबादगारनि जो जेके बकायाऊं आहिनि गुज़िरियल साल जो बकायाऊं 2014-15 सीज़न जो जेके आहिनि से दीवान शुगर मिल ऐं लाल शुगर मिल ते रहियूं पियूं आहिनि, जंहिंमें कमनि जा पैसा आहिनि जेको 160 रुपया रेट मुक़ररु कयो पर साल, उहे पैसा पंहिंजा कोन मिलिया आहिनि। तंहिंखां पोइ वॾी हिकिड़ी तव्हांखे आऊं ॻाल्हि ॿुधायां जे गवर्नमेंट खां गुज़िरियल साल दीवान शुगर मिल खे 16 करोड़ रुपया सब्सिडी मिली, जंहिंमां सिर्फ़ु 6 करोड़ रुपया अंदाज़न जेको आहे नंढड़नि ज़मीनदारनि खे ॾिनो आहे ऐं बाक़ी जेको आहे 10 करोड़ रुपया मिल वारा गवर्नमेंट खां सब्सिडी वठी करे उहा बि खाई विया हलिया। उन जे लाइ असां कैन कमिश्नर साहिबु हैदराबाद सां मिलियासीं ऐं उन चयो त हाणे उहो ई हिसाबु चवे थो त मिल वारा मुंहिंजी फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे के। सही ज़ुल्म जी हद आहे। असां जेको आहे सो एंटी करप्शन वारनि खे या पंहिंजो नेबरनि खे गुज़ारिश था करियूं, ठीकु आहे मिल वारा ॾाढा मुड़ुस आहिनि, उहे जेकॾहिं पंहिंजा पैसा नथा ॾियनि त बि ठीकु आहे, पर जेके गवर्नमेंट खां सब्सिडी वठी खाई विया आहिनि उनजी जांच थियणु खपे। हासी असां सां इहे मसइला आहिनि त जेको सुम्हूं आहिनि उन्हनि जी खांटी कोन्हे, वाटर जेके आहिनि उन्हनि जी खांटी कोन्हे। असां वटि 5 ड्रेन एल आहे जंहिंजो नालो आहे 5 ड्रेन एल, उनजी सालनि खां वठी खांटी ठहियल कोन्हे आई। जॾहिं मींहं बरसातूं पवनि था त उहे वापसि उथलियो वरी असांजी बनी ॿोड़े छॾीनि। ऐं वाटर जेके आहिनि दड़ो ब्राच मां असांजो वाटर न करे थो नसीर वाह चवंदा आहिनि, उनखे बि सालनि खां वठी खांटी ठहियल कोन्हे। ऐं ॿिज भाण जा इहे जेके कुझु आहिनि उहे सभु नकिली आहिनि ऐं दवाऊं बि नकिली आहिनि। ऐं उन हिसाब सां असांखे एवरेज असांजो इलाइक़ो जेको आहे हेठियूं पाण हेठियों आहे डंडनि वारो, ऐं उते जेको मसइलो अहम आहे नेकाल जो, ऐं नेकाल उते आहे कोन। इन जे करे जेको सो वापसि सुम्हूं उथलनि थियूं ऐं असांजी थारियुनि जो फसल जेको थिए थो उहो बि उन में ॿुॾियो वञे ऐं एवरेज लहे कोन थी। ऐं हुकूमत खां असां इहो मुतालबो कंदासीं महिरबानी करे वाटरनि जूं खांटियूं कराइनि ऐं सुम्हूं जेके आहिनि सुम्हूं नालियूं इहे 5 ड्रेन एल जेका आहे इन जी पोछड़ जो नेकाल कोन्हे। नेकाल किथां बि उनजो कंहिं सुम्ह में करे छॾीनि त इहो असाब सां अज़ाब घटिजी वञे। पहिरीं त खांटी जो मसइलो आहे, वॾी नालियुनि जी खांटी थी आहे, नंढियुनि नालियुनि जी खांटी थी न आहे। वॾा माण्हू त पंहिंजे फिश फार्मनि ते नालियुनि जी खांटी कराए पाणी पहुचाइनि था, जेके हज़ारे एकड़नि ते फिश फार्म आहिनि, पर जेके नंढा नंढा आबादगारनि जी नंढियूं नंढियूं नालियूं आहिनि उन्हनि जी खांटी न थियण जे करे वक़्त सिर पाणी नथो पहुचे। पोखाई जे टाइम में पाणी न पहुचण सां उनजी आबादी नथी लहे। उनखां अलावा ॿियो जेको हिते ख़ासि वॾो मसइलो जेको गुज़िरियल 1 साल खां आहे उहो रेवेन्यू रिकॉर्ड। रेवेन्यू डिपार्टमेंट अलाए छो इहो जेको रिकॉर्ड बंदि करे छॾियो आहे ऐं उन में इहो चयो पियो वञे त फ्रॉड थियल आहिनि। भई फ्रॉड कंहिं कया आहिनि? मुख़्तियार करे कया हूंदा, तपेदार कया हूंदा, AC कया हूंदा, या जेको वास्तेदार अमलदार पिन कया हूंदा। आबादगार तबिको जेको ॿारहड़ी में वेठो, जेको खातेदार तबिको ॿारहड़ी में वेठो आहे, उन कहिड़ो फ्रॉड कयो हूंदो? उन्हनि जो कहिड़ो जो रिकॉर्ड बंदि थियो पिया, रिकॉर्ड ऑफ राइट्स बंदि थियो पिया, जंहिंजे करे माण्हुनि जा खाता फोती खाता ट्रांसफर तब्दीली न थी सघी आहे। इन करे माण्हू त आबादगार सभु परेशान आहिनि। उनखां अलावा ॿिज भाण जो मसइलो आहे। ॿिज भाण जेको हुते पहिरीं त ब्लैक ते थी थो वञे ऐं पोइ व्याज ते थो मिले। हाणे जेकॾहिं सरकार तरफ़ां 1800-1900 जो जेको रेट हूंदो आहे उहो 2500 रुपया ॿोरी जेका ब्लैक ते मिले या व्याज ते मिले। इन करे आबादगार
आबादगार जॾहिं आबादी लहे थी तॾहिं पैसा जेॾी महिल जमा करे थो तंहिं महिल टोटल पैसा जेके उन हलिया वञनि लिया व्याजनि में ऐं कर्ज़नि में। मतिलबु त आबादगार तबिको जेको थो त माशी कंगाल थींदो पियो वञे ऐं गवर्नमेंट खे खपे त हिन सिलसिले में जेके तकड़ा क़दम खणी इन जेके मसइला आहिनि आबादगारनि जा तिन ते ध्यानु ॾिए। खंटियूं आहिनि या ॿिज भाण जा मसइला आहिनि, ज़रूरी दवाऊं नकली हलनि पियूं, इन सभिनी ते ध्यानु ॾिए। हिन वक़्तु सिजावल ज़िले जे आबादगारनि खे खोड़ सारा मसइला दरपेश आहिनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त सरकार संजीदगी सां हिन इलाइक़े जे आबादगारनि जे मसइलनि जे लाइ क़दम खणे। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ॿियो टाइम 22।